तहरीक इंसाफ़ पाकिस्तान जी तमामु वॾी सियासी जमात आहे ऐं हिन वक़्तु उहो आताब जो शिकार बि आहे। उनजे एस्टेब्लिशमेंट सां वॾा ताल्लुकात ख़राबु आहिनि, मौजूदा हुकूमत सां ताल्लुकात ख़राबु आहिनि, पर उनजे बावजूदु जेका बि सिचुएशन आहे उन में हुननि खे रियासत जे अगेंस्ट, रियासती इदारनि जे अगेंस्ट, पाकिस्तानी इदारनि जे अगेंस्ट या बतौर पाकिस्तानी नेशनल इंट्रस्ट जे अगेंस्ट कंहिं बि सूरत कंहिं बि वजह जे करे हुनजे अगेंस्ट वञण जी का बि ज़रूरत न आहे ऐं केर बि इजाज़त न ॾींदो, चाहे उहो केर बि हुजे, चाहे उहो तहरीक इंसाफ़ जा पंहिंजो सपोर्टर बि हुजे, उहो बि न चाहींदो त पाकिस्तानी रियासत जे अगेंस्ट वञी तहरीक इंसाफ़ कमु करे। त तहरीक इंसाफ़ जा कुझु अहिड़ा बयानात हुआ, कुझु अहिड़ा ट्विटर हैंडल्स तां तव्हांखे ख़बर आहे माज़ीअ में बि रियासती इदारनि जे अगेंस्ट कई अहिड़ा ट्वीट्स, कई अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं जिन खे असांजो जेको मीडिया आहे उहो रिपोर्ट बि कंदो रहियो आहे, रियासती इदारा बि उनखे हाईलाइट कंदा रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु बि जहिड़े तरीक़े जा ट्वीट्स उतां अचनि पिया उहे तमामु अफ़सोसनाक आहिनि। उन्हनि ट्वीट्स जे हवाले सां जॾहिं सलमान अकरम राजा साहब जेके सेक्रेटरी जनरल तहरीक इंसाफ़ जा हिकु अहम उहिदो आहे उन्हनि वटि, उन्हनि खां जॾहिं सवाल कयो वियो, हुननि खां जॾहिं पुछाणो कयो वियो, हुननि खे जॾहिं पुछियो वियो त छा पंहिंजे पाण खे तव्हां डिसएसोसिएट कयो था या ऑन कयो था, उहो ॿिन्ही क़िस्म जी शयुनि खे क्लैरिटी न ॾेई सघिया ऐं मिलिया जुलिया जवाबु ॾियण जी कोशिशि कई। हुननि छा चयो ही क्लिप ॾिठो त तव्हांखे शयूं वाज़े थियनि। नाज़रीन, सलमान अकरम राजा साहब जो तव्हां क्लिप ॾिठो, तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़, तहरीक इंसाफ़ जो नरेटिव असां सभिनी जे साम्हूं अची चुको आहे। इहो जेको बि कुझु करे पई तहरीक इंसाफ़, इन खां असांखे इहो थो लॻे त मुश्किलूं वधीक पैदा थींदियूं, ॾुखियायूं वधीक पैदा थींदियूं, सख़्तियूं वधीक पैदा थींदियूं ऐं तहरीक इंसाफ़ जे लाइ बि परेशानियूं पंहिंजे लाइ वधीक पैदा थींदियूं। नाज़रीन, माज़ीअ में तव्हांखे ख़बर आहे त नवाज़ शरीफ़ साहिबु, मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा, उहे बि इन्हनि दहशतगर्दनि जे फेवर में ॻाल्हाईंदा रहिया आहिनि, पर हिन वक़्तु उहे ई साॻिया माण्हू उन्हनि दहशतगर्दनि जे अगेंस्ट पिया ॻाल्हाइनि। पहिरें हू फेवर में ॻाल्हाईंदा, अॼु अगेंस्ट था ॻाल्हाइनि। पहिरें हमदर्दी ॾेखारींदा हुआ, पहिरें इहो ज़ाहिर कयो वेंदो हो त हुननि जा इशूज़ रियल आहिनि, अॼु जॾहिं हू हुकूमत में आहिनि त उन्हनि खे आउटराइटली रिजेक्ट थो कयो वञे। इहो जेको डबल स्टैंडर्ड्स आहिनि असांजे सियासतदाननि जा, ऐं तमामु ख़तरनाक आहिनि।